अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा चाहते हो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। सब्सक्राइब करण सां को असांजो बेल आइकन करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों हलो था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों कमदार रेस सरफराज़ खे चवंदो त मूं तव्हांजो कमु तमामु करे छॾियो। रेस सरफराज़ कमदार खां पुछंदो त तो कहिड़ो कमु कयो। कमदार ॿुधाईंदो त मूं तो वारे ड्राइवर नवाज़ खे मारे छॾियो। मूं हुनखे मारे छॾियो। बहरहाल हिकु मूंखां ग़लती थी वियो, जंहिं ग़लती में हू असांजा नाला खई वेठो। कमदार रेस खे चवंदो तूं वारो करे हाणे असांखे पुलिस खां बचा, छो जो नवाब पुलिस जे अॻियां असांजो नालो खईं। रेस सरफराज़ चवंदो त तूं ईअं अधूरो कमु छो कयो। तोखे मारणो हुजे हा त तूं हिते ई मारी था। तूं हुनजे ॻोठु छा लाइ वें, तूं हुनखे ज़िंदा पूरो करे अची हा। तूं ईअं अधूरो कमु न करी हा त असांखे अॼु इहा परेशानी ॾिसण न पवनि हा। ऐं ॿिए पासे यूसुफ नूरी खे धमकाईंदो त मां तोखे हर हाल में तलाक ॾींदुसि। सुहिणी चवंदो त तूं इहे वात मां लफ़्ज़ न आण, तूं तलाक जा लफ़्ज़ वात में न आण। अगरि तूं नूरी खे तलाक ॾींदे त मां पोइ मरी पवंदुसि, छो जो हू पाणे सम्झी वेंदो। नूरी हिकु समझदार इंसान आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों पुलिस हथ धोई कमदार जे पोयां पवंदो, कमदार खे ॻोल्हींदो रहंदो ऐं रेस खे फ़ोन कंदो त तो वारो कमदार मुंहिंजे हवाले कर। रेस चवंदो त कमदार खे मां छा लाइ तुंहिंजे हवाले कयां, कमदार अहिड़ो को गुनाह ई न कयो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।